नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो है। हाँ त भारत में हाँ जेको प्राचीन योग आहे हाँ उहो कहिड़ो आहे हाँ ऐं उहो कहिड़ी रीति कबो आहे हाँ ऐं उनजो एॾो महत्व छो आहे? हाँ ॾिसो, जेको ये चईंदा आहिनि न भारत जो प्राचीन योग, विदेश वारा बि हिन योग खे सिखण लाइ हिन भारत देश में ईंदा आहिनि। जो पाण कई बार ॾिसंदा आहियूं न, विदेश वारा सन्यासियुनि सां गॾु रहंदा आहिनि या हुननि सां गॾु रही करे कुझु कुझु सिखंदा रहंदा आहिनि। त उहो छा सिखणु चाहींदा आहिनि? भारत जो प्राचीन योग। प्राचीन मतिलबु पुराणो। हाणे पुराणो आहे त कॾहिं नयो बि हूंदो, जॾहिं चीज नई हूंदी आहे उहा ई पुराणी थींदी आहे न। त इहे पुराणो योग अर्थात उहो योग जंहिंजे अभ्यास सां कलयुगी मनुष्य देव आत्मा ठही वई। योग जो नाम हूंदो आहे राजयोग, सहज राजयोग। गीता में भी वर्णन आहे न राजयोग जो। ये सहज राजयोग परम पिता परमात्मा ही हिन सृष्टि ते जॾहिं ईंदा आहिनि न, तॾहिं उहो सिखाईंदा आहिनि ऐं हिकु उहो ई सिखाए सघंदा आहिनि। प्राचीन योग छो चईंदा आहिनि पुराणो? छो जी परमात्मा हर 5000 साल में हिकु बार ईंदो आहे न, त जॾहिं ईंदो आहे त जॾहिं सिखाईंदो आहे त उहो नयो योग हूंदो आहे। पोइ धीरे धीरे पोइ उहो पुराणो थींदो वेंदो आहे। हिन करे सत्युग त्रेता में त पाण इहे कोई भक्ति आदि, योग आदि, आसन आदि या कुझु बि अहिड़ी चीज न कंदासीं। न शारीरिक योग कंदासीं, न आत्मा जो कोई शक्तिशाली ठाहिण जे लाइ आत्मा खे कोई योग आदि अभ्यास करणो। द्वापर युग खां इहे योग अभ्यास शुरू थींदा आहिनि। त द्वापर युग खां जेका जेका योग अभ्यास निकिता त हुननि में माण्हुनि खे सहज राजयोग, जेको सत्युग त्रेता खां पहिरियों कलयुग अंत सत्युग जे आदि में परमात्मा सिखायो, त द्वापर युग में हुननि हिनखे प्राचीन योग चई छॾियो। छो जी 2 युग पहिरियों जो आहे न पुराणो, ऐं 2 युग अभ्यास कयोसीं न, त हिनखे हिन करे प्राचीन योग चइबो आहे। त हिन योग अभ्यास में छा करणो पवंदो आहे? हिन में आत्मा खे तंदुरुस्त करणो पवंदो आहे। हिन योग अभ्यास सां आत्मा तंदुरुस्त थींदी आहे। त आत्मा खे तंदुरुस्त करण लाइ ये योग अभ्यास करणो पवंदो आहे। त आत्मा खे तंदुरुस्त केरु करे सघंदो आहे? पहिरियों त आत्मा जी तंदुरुस्ती कीअं थींदी? जॾहिं आत्मा जी तंदुरुस्ती अर्थात आत्मा शक्तिशाली, गुणवान, 16 कला संपूर्ण थी वञे। हाणे आत्मा में कोई बि कलाएं आदि, पाण भक्ति मार्ग में ॻाईंदा आहियूं न, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, मां पापी आहियां, निर्विकारी थी वियो आहियां मां, हाणे अची करे निर्विकारी ठाहे, कोई कला बि न आहे मूं में। त आत्मा खे इहो पतो त भक्ति में ॻाईंदी आहे, लेकिन महसूस न कंदी आहे। छो जी पाण शरीरनि ते अॼुकल्ह ध्यानु ॾींदा आहिनि। ये आरती में जेको चए थी न, ये आत्मा थी चए कि मां नीच पापी आहियां, मूं में कोई गुण न आहे, मूं में कोई कला न आहे, तूं अची करे असांजे मथां रहम कर। आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा खे थी चए। त परमात्मा हाणे अची करे आत्मा खे वापसि कर सर्व शक्ति संपन्न, सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण ठाहींदो आहे। कीअं? पहिरियों हुनखे जगाईंदो आहे, तूं केरु आहे। छो जी पाण अॼुकल्ह शरीर पंहिंजे पाण खे सम्झी वेठा आहियूं। काथे बि पाण खे मां आत्मा मां ये सभु कर्म थी करा, ईअं अभ्यास कोई न कराईंदो आहे। त परमात्मा अची करे पाण खे आत्माउनि खे जगाईंदो आहे, चईंदो आहे तूं आत्मा हीअं सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी हुई आहे। हाणे तूं अहिड़ी नीच पापी थी वई आहे, त हाणे वरी खां मूंखे निराकार रूप में यादि कर। तो पंहिंजे पाण खे आत्मा निराकार समझ। मां ब्रुकुटी ते वेठी जे विच में आत्मा वेठी आहे, ऐं मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा परम धाम निवासी आहे, जो हाणे हिन सृष्टि ते आयो आहे। त जॾहिं मां आत्मा हुन परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदमि, त मां आत्मा वापसि खां सर्व शक्ति, सर्व गुण, सर्व कलायूं संपन्न थी वेंदमि। त इहा थींदी आहे आत्मा जी तंदुरुस्ती।
जैसे आत्मा शक्तिशाली थी वेंदी त आत्मा शरीर खां बि हर तरह सही तरीक़े सां सुठो कराए सघंदी आहे। त हिनखे ई राजयोग चईंदा आहिनि। राजयोग अर्थात योग अर्थात याद मिलन। त जॾहिं आत्मा परमात्मा सां मिलन मनाईंदी आहे त हिन सां छा थींदो आहे, आत्मा पंहिंजी सर्व सूक्ष्म शक्तियूं मन बुद्धि संस्कार ऐं पंहिंजी सर्व कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त करे छॾंदी आहे। हिन करे हिनखे चइबो आहे राजयोग। परमात्मा खे यादि करे परमात्मा का सर्व शक्ति गुण संपन्न कलायूं संपन्न ठही करे आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि जेकी सूक्ष्म शक्तियूं अथसि ऐं जेकी स्थूल कर्मेंद्रियूं अथसि हिन सभिनि ते राज्य प्राप्त करे। हिनखे राजयोग चइबो आहे। इहो ई प्राचीन योग आहे। हर 5000 साल में परमात्मा असांखे राजयोग अभ्यास कराए आत्मा खे वापसि खां शक्तिशाली ठाहींदो आहे। पोइ सत्युग त्रेता में आत्मा पंहिंजी सर्व कर्मेंद्रियों हुन मन बुद्धि सां सुठा सुठा कर्म कराईंदी आहे त सुख शांति में रहंदी आहे। पोइ द्वापर युग खां आत्मा जी जॾहिं धीरे धीरे ये शक्तियूं खत्म थी वेंदी अथसि। भई सत्युग खां त खत्म थियण स्टार्ट थी वियूं, लेकिन द्वापर कलयुग में एतिरियूं खत्म थी वियूं कि आत्मा पंहिंजी कर्मेंद्रियनि जी वश थी वई, अर्थात हुननि जी गुलाम थी वई। त विकार अची विया। जॾहिं कर्मेंद्रिय सां ई त पाण काम क्रोध लोभ मोह अहंकार कंदा आहियूं न, आत्मा थोड़ी कंदी आहे ये सभु कर्मेंद्रियूं आत्मा का कराईंदी अथई। चईंदा आहिनि न, मां गुस्सो न पियो करणु चवां, लेकिन मुंहिंजो मुंहुं ऐं मुंहिंजा हथ हली विया। मां अर्थात मां आत्मा हिनखे मारणु न पई चाहियां, लेकिन मुंहिंजा हथ हली विया। त हिन लाइन खे पाण सम्झूं। मां आत्मा चए थी कि मां क्रोध नथी करणु चाहियां, मां आत्मा चवां थी कि मां बुरो ये न पई ॾिसणु चाहियां, लेकिन मुंहिंजी अखियूं होॾे नज़र होॾे हली वई, मुंहिंजा हथ हली विया। त हाणे द्वापर युग खां विकारनि जे वश थी वई आत्मा। त तॾहिं त कर्मेंद्रिय ते कंट्रोल न हुयो त कर्मेंद्रियूं विकारनि जे वश थी करे बुरो कर्म थी करनि। त लेप शेप त आत्मा पे पियो चढ़े न। चईंदासीं त ईअं ई न, आत्मा शरीर जे जो विकार आत्मा हारजी वई त आत्मा विकारनि जे वश थी करे हिन शरीर सां बुरा कर्म कई। ईअं ई चईंदासीं न। त तॾहिं खां माण्हू ये प्राचीन राजयोग तॾहिं खां चवनि था, द्वापर युग खां, कि असांखे भारत जो प्राचीन योग सिखणो आहे ताकि असां वापसि खां स्वराज्य आत्मा पंहिंजे कर्मेंद्रिय ते राज्य प्राप्त करे। तॾहिं खां चईंदा हाणे कलयुग जे अंत में परमात्मा जॾहिं धरती ते ईंदो आहे तॾहिं असली राजयोग, असली प्राचीन योग परमात्मा हाणे असांखे सेखारींदो आहे। बाक़ी त जेका बि पाण द्वापर कलयुग खां सिखूं था हुन सां शरीर तंदुरुस्त थिए थो। भई अॼुकल्ह केॾा सारा योग अभ्यास आहिनि कि तव्हां कुझु बि अन्न आदि न ॾेई करे थोरो आदि कुझु बि खाई करे शरीर खे तव्हां हलाए सघंदा आहियो। तो ये सब योग अभ्यास से कई प्रकार जा आहिनि, लेकिन असली राजयोग जो अभ्यास परमात्मा हाणे असांखे थो कराए, जंहिंसां आत्मा कलयुगी आत्मा सां देव आत्मा ठही वेंदी आहे। आत्मा जो खुदि जा निजी स्वभाव संस्कार छा अथसि? शांत रहण, प्रेम सां रहण, पवित्र रहण ऐं आनंद में रहण, ज्ञान संपन्न सर्व कर्म करण जा। त हिन राजयोग अभ्यास सां आत्मा खे वापसि खां पंहिंजा निजी गुण शक्तियूं कलायूं पाण में ईंदियूं त उहा ई आत्मा देव आत्मा ठही वेंदी आहे। ठीकु आहे? ठीक है दीदी। हाँ, थैंक यू।